खबर जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयां थी। कंदकोट मां फायक्स उमर जी रिपोर्ट मूजिब त जीअं सिंध क़ौमी माज़ शहीद बशीर खान कुरैशी जे मरकज़ी सरबराह मोहतरम डॉक्टर नियाज़ कालाणी जी क़यादत में आमद ते पार्टी अॻुवान कारकुननि पारां संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। इन मौक़े ते जीअं सिंध क़ौमी माज़ कशमूर ज़िले जे सदर ऐं रहबर कमेटी कशमूर जे ज़िले सरबराह घायल सिंधी जस्कम शहीद बशीर खान कुरैशी, ज़िले सदर लाला खान जगराणी। उन मौक़े ते जीअं सिंध क़ौमी माज़ कशमूर जे सदर ऐं रहबर कमेटी कशमूर जे ज़िले सरबराह घायल सिंधी जस्कम शहीद बशीर खान कुरैशी, ज़िले सदर लाला खान जागराणी, मोहम्मद नवाज़ अब्बास बजराणी, जफर सिंधी, बाबू बेवस, मौलाई सुमरो, इमरान सिंधी, मेहरबान अली, मनान मार समेत ॿिनि साथियुनि वॾे अंग में शिरकत कई। डॉक्टर नियाज़ कालाणी खे गुलनि जा हार पाराए भलीकार कयो। इन मौक़े ते अॻुवान पंहिंजे ख़िताब में चयो त सिंध जे हक़नि वसीलनि ऐं क़ौमी शनाख़्त क़ौमी सुञाणप लाइ जदोजहद जारी रहंदी। हिननि वधीक चयो त सिंध जे नौजवाननि में सियासत शऊर पैदा करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। बाद में डॉक्टर नियाज़ कालाणी साथियुनि समेत मुनीर अहमद मलिक जे नौजवान पुट जे विछोड़ ते संदसि रहाइशगाह पहुची ताज़ियत कई ऐं घर में ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो। मरहूम जी बुलंद दर्जीअ लाइ दुआ घुरी। इन मौक़े ते रहबर कमेटी कशमूर कंदकोट ज़िले जे अॻुवाननि ताज़ियत ख़ानदान सां हमदर्दी जो इज़हार कयो ऐं ॾुख सुख में गॾु रहण जो यकीन ॾियारियो।